ॿिए पासे नाज़रीन अवां खे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदासीं। नाज़रीन ख़बर मां शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाईकोर्ट पीटीआई जे अॻूणी अखबार शीरी मसारीअ जी धीअ ईमान मसारीअ खे वधीक ॿिनि केसिस में गिरफ़्तार करण ऐं इस्लामाबाद खां ॿाहिरि मुंतक़िल करण खां रोके छॾियो आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट पीटीआई जी अॻूणी अखबार शीरी मसारी जी धीअ ईमान मसारी खे वधीक ॿिनि केसिस में गिरफ़्तार करण ऐं इस्लामाबाद खां ॿाहिरि मुंतक़िल करण खां रोके छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। अवां खे अहम केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, इस्लामाबाद हाई कोर्ट में एडवोकेट ईमान मज़ारी जे पंहिंजे ख़िलाफ़ जेके दर्ज केस आहिनि उन्हनि जी तफ़सील जे फराहमी जे हवाले सां दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ॿुधणी कई आहे। शेरी मज़ारी धीउ तरफ़ां वकील ज़ैनब जंजवा जे ज़रिए दरख़्वास्त दायर कई हुई। ॿियनि केसनि में एडवोकेट ईमान मज़ारी हिफ़ाज़ती ज़मानत जी इस्तदा कई हुई। पीपुल्स पार्टी जे अॻवान फरहतुल्ला बाबर बि अदालत में मौजूदु आहे। शेरी मज़ारी तरफ़ां वकील सलमान अकरम राजा ऐं कैसर इमाम अदालत जे साम्हूं पेश थिया। उन मौक़े ते वकील जो चवणो हो त अहिड़ी दरख़्वास्त दायर करण जी ज़रूरत न हुई, पर हालतूं कुझु अहिड़ियूं बणिजी चुकियूं आहिनि। 2 FIR ईमान मज़ारी जे ख़िलाफ़ दर्ज थियूं जिन में दहशतगर्दी ऐं बग़ावत जो कदम लगाया गया। 2 केसनि में गिरफ़्तारी थी, 2 में ज़मानत ते आज़ादी थी। अडियाला जेल खां ॿाहिरि ईमान मज़ारी खे टियों भेरो केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। वकील तरफ़ां इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो। वकील सलमान अकरम राजा ईमान मज़ारी जे ख़िलाफ़ दर्ज FIR अदालत में पढ़ी ॿुधायूं। सलमान अकरम राजा ईमान मज़ारी जे ख़िलाफ़ थाना बाराको में ॾिनल जेका दरख़्वास्त आहे उहा बि पढ़ी ॿुधाई। उन ते जस्टिस गुल हसन औरंगज़ेब जा रिमार्क्स हुआ त असीं हिन वक़्तु वॾे मुश्किल दौर मां गुज़री रहिया आहियूं। ईमान मज़ारी हिन वक़्तु अदालत में मौजूदु हुई। मूं चयो त पंहिंजी माउ जी ज़ुबान कंट्रोल करियो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जो चवणो ईमान मज़ारी यकीन दयानी कराए हुई पर पंहिंजी ज़बान ते पाण कंट्रोल न करे सघी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब इहे रिमार्क्स ॾिना। 2023 जो जेको आइन अदलिया ते अमल दरामद जे लिहाज़ सां तारीख़ तरीन साल आहे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जो चवणो उन ते वकील जो चवणो त जेकॾहिं को जुर्म थिए थो त कानून मुताबिक़ अदालत उनखे ॾिसी सघे थी। ही जेको केस आहे इहो बदनीयती ते मबनी आहे। सलमान अकरम राजा इहे जेके दलील ॾिना। ईमान मज़ारी दरख़्वास्त जेका आहे ॿुधणी हिन वक़्तु बि जारी आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।